सिंधवासियों भाइरों ऐं भेनरों, अॼु वरी सिंध सोगवार आहे। शहीद साजन मलूखाणीअ जी शहादत ऐं पंजाब साम्राज्य पारां हिकु सियासी क़ौमी कारकुन खे जेको इंतिहाई सुलझणो बाइख़लाक़ बाकिरदार क़ौमी कारकुन हो, उनखे हिकु साल अॻु में एजेंसियुनि पारां खंभे गुम कयो थो वञे ऐं पोइ उनजो चिचिरल लाश सिंध अमड़ जे झोलीअ में उछलाइनि था। मां सम्झां थो त शहीद बशीर ख़ान जे शहादत भेरे सॼी सिंध सोगवार हुई। शहीद मुज़फ़र भुट्टो, शहीद सराय कुर्बान ख़्वावड़, शहीद नूरुल्ला तुनियो, मुनीर ख़ान चोलियाणी, रूपलो चोलियाणी, अफ़ज़ल पंवर, ज़ुल्फ़कार कोलाची, जेके बि सिंध जा क़ौमी तहरीक जा अॻुवाण कारकुन, धरतीअ जा हिलाली पुट हिन रियासत शहीद कया। उन वक़्तु हर हिकु शहीद जे शहादत ते समूरी सिंध सोगवार हुई ऐं अॼु बि असीं सभु सोगवार आहियूं। शहीद साजन सिंध जो उहो हिलाली पुटु ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि समूरी सिंध खे ॿुधायां थो त साजन मलूखाणी या ॿिया जेके बि इन तर जा इलाइक़े जा माण्हू आहिनि, उहे जीअं सिंध मुतहदा महाज़ जा क़ौमी कारकुन रहिया। इन करे मां सम्झां थो त हीअ शहादत सियासी आहे, हिकु ज़ाती मामिलो कोन्हे को, ऐं शहीद जेको आहे रुॻो उन मलूखाणी बिरादरीअ जो कोन्हे को। उनजी अमड़, उनजे वालिद, उन्हनि ॼणियो, उन्हनि निपायो, जेको दर्दु हिन महिल उनजे अमड़ खे हूंदो, उनजे वालिद खे हूंदो, जेको उनजे भाइरनि खे हूंदो, उहो सॼो दर्दु सॼी सिंध खे आहे। मूं समेत समूरी सिंध जेका आहे उहा रोए थी। असांजे अंदर में हिकिड़ा ॻोढ़ा आहिनि जेके वहनि था पिया, पर जीअं त मूं चयो हीअ शहादत सियासी आहे, बामक़सद शहादत आहे। उनखे तव्हां अंदाज़ो कयो त सॼो साल उनखे कीअं टार्चर कयो हूंदऊं, कहिड़ियूं उनखे अज़ियतूं जेके ॾिनियूं वयूं हूंदियूं, ऐं आख़िर में शहादत साबित थी करे त उन शहीद दुश्मन जे अॻियां जेको आहे झुकण खां इनकार कयो। यानी साजन मलूखाणी ऐं ॿियनि नौजवाननि जा बि नाला अचनि पिया जिन खे जेको आहे शहीद कयो वियो आहे। सरमद भयो आहे या ॿियो असांजो हिकिड़ो नौजवान आहे, पर साजन क़ौमी तहरीक जो मुतहरिक ऐं हिकिड़ो अॻुवाण हो। उन हवाले सां मां सम्झां थो त उनजे माइटनि खे, उनजे वालिद खे, भाइरनि खे मां हिकिड़ी अपील कंदुसि त हू सिंध जो शहीद आहे। इन करे उनखे जेकॾहिं आख़िरी आराम गाह सन में शहीदनि जे क़ब्रिस्तान में या जेको आख़िरी आराम गाह आहे उन में जेकॾहिं शहीद खे शहीद मुज़फ़र जे भर में या ॿियनि शहीदनि जे भर में रखियो वञे त इहो उनजो उहो लाहिणे थो असांखे। यानी इहा उनजी जेका मञता आहे उनखे उहा क़बूलियत मिलणु घुरिजे, छाकाणि त हू को ज़ाती इनफ़रादी कंहिं केस में गिरफ़्तार कोन थियो। हू सिंध जो पुटु हो, हुनखे सिंध जे करे गिरफ़्तार कयो वियो ऐं हुन सिंध जे करे शहादत माणी आहे। उन सां गॾु मां समूरी सिंध खे उहो बि चवंदुसि त असांजी जदोजहद मादरे वतन सिंध जे आज़ादीअ जी जदोजहद आहे। हे सिंधू देश जे आज़ादीअ जो काफ़िलो आहे जंहिंमें केतिरा ई कूंदर पुट जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजूं ज़िंदगियूं उन्हनि जेको सो वतन जी आज़ादीअ जे लाइ, मक़सद जे लाइ जदोजहद कंदे ॾिनियूं आहिनि। ऐं इन हवाले सां दुश्मन पंजाब साम्राज्य, मां उनखे बि चवां थो त इन्हनि शहादतुनि सां सिंध पंहिंजे आज़ादीअ जे हिन जदोजहद खे, हिन सफ़र खे, हिन काफ़िले खे रोकींदी कोन। तव्हां भली मारियो, तव्हां भली मारियो। इहे असांजूं जेके सिंध जी तारीख़ आहे, दोदे सूमरे खां वठी, राजा ॾाहिर खां वठी, दुल्ह दरिया ख़ान खां वठी, इहे समूरा जेके शहीद आहिनि उन्हनि सिंध वतन जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदे शहादत माणी आहे। ऐं साजन मलूखाणी उन सिंध अमड़ जो हिकिड़ो हिलाली पुटु, सबाझड़ो पुटु, उन हिकिड़ो मक़सदु खणी करे अॻिते वधियो पिए जंहिंखां ख़ौफ़ज़दा थी पंजाब उनखे शहीद कयो आहे। तंहिंजे करे मां हिकिड़ो त क़ौमी कारकुननि खे, बाशऊर सिंध जेका आहे उनखे मां चवां थो त तॾे ते वञो।
शहीद जे तॾे ते वञो ऐं उन जे मां बुज़ुर्गनि खे बि चवां थो त जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो ऐं सन जे करे खणाए उन शहीद खे असीं दफ़न कंदासीं त इहो उनखे हिकिड़ो एज़ाज़ु आहे, क़ौमी एज़ाज़ु आहे, उहो उनखे जेको आहे सो ज़रूरु मिलणु घुरिजे। ईअं न आहे त ॻोठु दफ़न थींदो त उनखे उहो एज़ाज़ु न मिलंदो, उहो सिंध जो शहीद आहे, किथे बि दफ़न कजे, पर जेकॾहिं सन में दफ़न कयूं था त मां सम्झां थो त इहा हिकिड़ी वधीक बहितर ॻाल्हि थींदी। ऐं क़ौमी कारकुन, अदीब, दानिश्वर, वकील समूरनि खे मां चवां थो त सिंध जी जेका उहा एकता आहे, पॉलिटिकली सियासी एकता जी तक़ाज़ा इहा आहे त तॾे ते वञो, सभई अॻुवाण, सभु क़ौमी कारकुन ऐं उन शहीद जी जेका अज़मत आहे उनखे तव्हां जेको आहे उते तॾे ते वञी करे ॼण क़बूलु कंदो त हा असीं तुंहिंजा वारस आहियूं, हीअ सिंध तुंहिंजी वारस आहे। मां सिर्फ़ु एतिरो ई तव्हांखे चवंदुसि, तव्हांजी महिरबानी। बाक़ी सिंधु देश जो हीउ काफ़िलो रुकजंदो कोन, इहो पंजाब कन खोले ॿुधे, असांजा कूंधर पुट तव्हां कुहो था, पर असांजी आज़ादी जी जेका मंज़िल आहे, जेको मक़सदु आहे, उहो अॻिते वधंदो रहंदो। महिरबानी।